खबर अली मुर्तज़ा जो नालो छा हुयो, अमर जो नालो छा हुयो, तवज्जो कजे। अमर जो नालो फातिमा, अमर जो नालो गालायो थोरो थोरो गालायो त मामी गालाया। अमर जो नालो फातिमा, घरवारी जो नालो फातिमा, महबूबन करीम जे ॾाॾीअ जो नालो फातिमा, हज़रत उमर साईं जे भेण जो नालो फातिमा। तवज्जो कजे वल्लाह, हज़रत अली साईं जी अमर फातिमा काबतुल्लाह में मताफ में तवाफ करण जे लाइ आई आहे। तवाफ करण जे लाइ जॾहिं पहुती आहे अचानक तवाफ कंदे दर्दे से थिया। दर्दे से सम्झो था हिम जा सूर थी पिया। हाणे चई सोचई ॿाहिरि थी वञा, रश घणी आहे, जेकर इते थी विया मां ॿाहिरि थी वञा त पंधु घणो आहे, इते थी विया त रश घणी आहे, वञा त वञा काॾे। फरमाई ओचितो नज़र कंदे काबतुल्लाह जे दरवाज़े ते नज़र पई। जीअं जो दरवाज़े ते नज़र पई, काबतुल्लाह जो दरवाज़ो पाण खुली वियो। हज़रत बीबी अंदरा बीबी फातिमा अंदर वई आहे। आइन काबतुल्लाह जे विच में हज़रत अली जी विलादत बासादत थी आहे। चओ न सुभान अल्लाह। इन करे मौलिद काबा, इन करे मौलूद काबा सजो ईंदो आहे। तवज्जो कजे ॿाहिरि खणी पहुती आहे। अबू तालिब थो चवे हल आमोना फातिमा छा जाओ आहे, जी पुटड़ो जाओ आहे, नालो छा रखोसि। अल्लाहु अकबर। बीबी बीबी फातिमा थी फरमाए नालो दीन जो मां रखा असद, नालो दीन जो मां रखा असद। अब्दुल मुतलब थो जा अबू तालिब थो चवे हिन जो नालो मां थो रखा हैदर असद। हैदर असद माना बबर शेर, चीतो शेर, हैदर माना बबर शेर। अमर नालो रखियो इन जे लाइ त बहादुर थी पवे। तवज्जो कजे सुनो अली, सुनो हैदर असद उहा हस्ती आहे जंहिंजी बचपन खां आमोना जे लाल जे झोली में परवरिश थी आहे। अबू तालिब आल औलाद घणो तमाम, इन करे महबूबन करीम जे हवाले कई वाह असद हैदर तुंहिंजा भाग भेला, तुंहिंजी पालना अल्लाहु अकबर सोने महबूबन करीमन जी झोली में थी आहे। हसनैन करीमन जी पालना महबूबन करीमन जी झोली में थी आहे। बीवी फातिमा ज़हरा जी पालना महबूबन करीमन जी झोली में थी आहे। अल्लाहु अकबर। तवज्जो कजे बचपन जी उम्र पालना महबूबन करीमन कई आहे। महबूबन करीमन जरा ऐलान फरमायो लोगो चौकुलू ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह तुफ्लिहून। लोगो चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, कामयाब थी वेंदो। तवज्जो कजे बचपन जी उम्र सुनो अली नंढो असद उन वक्त मुसलमान थी पियो आहे। ॿारनि में पहिरीं पहिरीं मुसलमान सुनो हैदर करार। तवज्जो कजे वल्लाह। मर्दन में हजरत अबू बकर सिद्दीक, औरतन में हबीबत बीबी खदीजतुल कुबरा के। तवज्जो कजे अल्लाहु अकबर। कुछ बचपन की उम्र आमोना जी लाल फरमायो अली फरमाया असद लब्बैक या रसूल अल्लाह। असद बन मक्के पाक जे सरदारन के सर करे फलानी जाय ते कठे थियन, सब सरदार कठे थिया। महबूबन करीमन फरमायो असद अज हिनन जो इकराम तोखे करणो आ। के तबलीगी सादी इकराम कदा आहिन, यो इकराम सुने अली जी इकराम इब्तिदाई सुने अली कयो आ, असद हैदर कयो आ। अल्लाहु अकबर। काफर कठे थिया। आमोना जा लाल उठा ऐलान कयो लोगो केरा अज को मुझे सददे लबैक जवे चवे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, कामयाब थी वेंदो। कोई कोन थियो। सुनो असद होती थो अर्ज की सुना आओ हाजिर हां मां तवा ते ईमान तो आणिया। महबूबन करीमन फरमायो पुट तू वे तोखे कोना, तू तो होई बे मुंजो वा। वरी बियो वरी बियर साजन फरमायो आहे को जो को ते ईमान आणे, कोई कोन थियो। असद हैदर होती बीठो अर्ज की सुना आओ हाजिर हां मां तवा ते ईमान तो आणिया। महबूबन करीमन फरमायो पुट तू वे तू तो होई बे मुंजो वा। कोई कोन थियो। टीयर फरमायो आहे को मुते ईमान आणे। अल्लाहु अकबर। उन वक्त नंढो असद थी बीठो। आमोना जे लाल भाकुर पाए फरमायो असद अबे तो अमर तो जो नालो असद रखियो वा, अबे तो जो नालो हैदर रखियो वा, पर आमोना जे लाल जे तरफा अज का पो तो जो नालो अली आ। राजा चो न सुभान अल्लाह। अली माना आला, अली माना बाला, अली माना इज्जत वारो, अली माना शाल वारो। वल्लाह
तवज्जो कजाए नालो इन करे रखियो सुनो अली कद जो हल्को हुयो जिस्म जो हल्को हुयो नालो रखी गोया के दुआ दे छयोस फरमायो अली कद जो बराबर हल्को वा जिस्म जो बराबर तो हल्को वा लेकिन हजारन में तू परे का पदरो हजारन में परे का पदरो होंदे जे जला महबूब करीम फरमायो दुनिया में रहो मा इल्म जो शहर अली उन जो दरवाजो वा डाढा चौड़ा सुभान अल्लाह मा इल्म जो शहर अली उन जो दरवाजो वा साईं फरमायो व अक़ज़ाहुम अली अली फैसले करण वारो वा जे जाए ते आमना जा लाल फैसलो कंदा होया उन जाए ते अबू बकर सिद्दीक फैसलो कंदो होयो सुनो अली भी फैसलो कंदो होयो आमना जा लाल सुने अली जे फैसले के मोटाईंदा कोन होया जेको अली फैसलो कंदो हो महबूब करीम उन के मोहर लगाईंदा होया अली सही फैसलो कयो वा तवज्जो कजाए फरमाए व अक़ज़ाहुम अली फरमाए तो हमें फैसलो अली करण वारो वा हदीस में दुआ किताब में लिखे दो पयो एकड़ी औरत एकड़ो मानू हज़रत अली से वट आयो जिस एकड़ो असा जो दोस्त असा दा गड होयो सफर ते बीमार पजी वयो उन मुके 1000 दिरहम दिना जी हे पाण वट रख जाए जने कोठ पहुंची हिनमा जेके तोखे वणन वे मुझे बच्चन के जाए बाकी तू खण जाए मुझी दिल थी चवे 100 रुपया मा हुनन के जा 900 मा खणा हजरत अली से फरमायो यो तो सरासर ज्यादती या जुल्म मा पैसा भी हुनन जा खणी तू पयो हो तो यतीम बचाएन अल्लाह अकबर हो तो जय साईं मुके चई न क्या दे खबर तो के छा चई के मुके चई जेके तोखे वणन वे हुनन के दी जाए जाए जिदे खबर तू खड़ा तो खड़ी किसी 9 तो खड़ा 900 तो खड़ा जिते जी मारा तो के वण 900 था ये हुनर के अली और मैं अक़ज़ाहुम अली अली ता हमें फैसले करवा देखो नौजवान चे उन्हें के हद कज़फ जेला वठो पिया वञन कूड़ जी हदाण जेला सोने अली जे चारे ते नजर पजी वई छो तो महबूब करीम फरमायो दुनिया वारो कुरान जी ज़ियारत करण इबादत अबे अम्मा जी मोहब्बत जी निगाह सारे सन इबादत काबतुल्लाह जी ज़ियारत करण इबादत के अबे ज़मज़म जी ज़ियारत करण इबादत तवज्जो कजे काबतुल्लाह जी ज़ियारत करण इबादत महबूब करीम फरमायो दुनिया जे तख्ते ते सोने अली जी ज़ियारत करण भी इबादत अली जो दिसण भी सुभान दुरूद अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद।